ॿ ॾींहं अॻु PTI जे MNA अली अमीन गंडापुरी पारां जो कश्मीर में जलसे दौरान तव्हां सियासी अॻवाननि ते तनक़ीद कई ऐं उन खां बाद में शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मथां शदीद हिकिड़ी तनक़ीद कई ऐं उन शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे गद्दारी जो लक़ब ॾिनो। अहिड़े बयान खां पोइ पाकिस्तान समेत तव्हां वार शहर अंदरि जेको सियासी वर्कर आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जमायतुनि जा अॻवान आहिनि उनमें ताप पखिड़ियल आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक उनजो छा चवणु आहे। पहिरियां मां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो, वरन जेकॾहिं हिंदुस्तान एटम बम ठाहियो हुयो ऐं असां जेकॾहिं एटम बम न ठाहियां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो त पाकिस्तान जी हीअ सूरत हाल, पाकिस्तान जी हीअ बिहक न हुजे हा। अहिड़े मोहसिन पाकिस्तान लाइ गद्दार लफ़्ज़ चवणु शर्मनाक हिकिड़ी ॻाल्हि आहे। गंडापुरी जो वारिद साहब जेको हुयो उहो पीपल्स पार्टी जो वर्कर हुयो, भुट्टे साहिब जे जलसनि में नारा हणंदो भुट्टे साहिब जा। सभा खां पहिरीं त हे पंहिंजे पीउ जो नाफ़रमान आहे, उन नाफ़रमान ते छा ॻाल्हाइजे जेको आहे सो माना पंहिंजे वोट जो हक़ बि ॼारायो। उन ते इल्ज़ाम लॻाइण वारनि खे इहो सोचणु घुरिजे त तव्हांजी का बि हैसियत न आहे। तव्हां जेके हिन अंदाज़ में अॼुकल्ह जेके तक़रीर कयो था वॾा वार, इहे वॾा वार असां वटि नाचियूं जेके हूंदा आहिनि उहे रखंदा आहिनि। असां चवंदा तव्हां नाचियूं मोतबरनि जेके पंहिंजे महिनत करे नची करे रोज़ी कमाइनि था, पर तव्हां जेका जेका लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि तव्हांखे इन्हनि जी जेका का बि क़ीमत जेका बि आहे उहा वजह वधीक ॾियणी पवंदी। कुझु दोस्त आहिनि जेके नौजवान जेके भुट्टो सां मोहबत कनि पिया, उन्हनि त उन्हनि खे जूतो लाइ हयूं, पर थी सघे थो अञा वधीक हिन सां तादी थियणु घुरिजे। छो त शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे ॼणो क़ाइदे आज़म खां पोइ जेको ॿियो पाकिस्तान आहे उहो भुट्टो हुनजो मालिक आहे ऐं भुट्टे ते इल्ज़ाम असां कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। तमामु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़िलाफ़ु जिन ग़लीज़ हिकिड़ो इल्ज़ाम लॻायो आहे गद्दारी जो, पाकिस्तान जी सरज़मीन उहा वापसि कराए ऐं 90,000 फ़ौजी क़ैदियुनि खे बाइज़त तरीक़े सां पाकिस्तान वापसि मोटाए आयो ऐं पाकिस्तान खे एटम बम ॾिनो, पाकिस्तान खे आइन ॾिनो। हे ज़ोर ते नशई वज़ीर हले थो, इनखे फ़ौरन वज़ारत तां हटायो वञे। PTI जे अॻवाननि ऐं PTI जे सरबराह इमरान न्याज़ी खां मुतालबो कयो आहे त अली अमीन गंडापुरी खे फौरी तौरु वज़ारत तां हटाए संदन मथां केस दाख़िल कयो वञे। कैमरामैन इरफान सुमरो सां गॾु असगर मिरासी, सिंध TV न्यूज़ वार।